अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। नारे 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 सिंध जिए 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 सिंध नारे 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 सिंध जिए 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 सिंध नामंजूर सिंधिन जी सिंधिन जी सिंधिन जा सिंधिन जा जिए 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 जी। मलीर में सिंध की वहदत त्यौहार ऐं सिंध के विराइण जी मुबैना साज़िशनि ख़िलाफ़ सिंधी अदबी संगत शाख मलीर तरफ़ां सिंध मुंजी अमा जी सरी हेठि रज़ाकाबाद मुख्य चौक खां अवामी प्रेस क्लब मलीर ताईं एहतजाजी रैली कढे धरणो हंयो वियो। रैली में शाइरनि, अदीबनि, सहाफ़िन, सियासी समाजी कारकुननि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई, जिन सिंध की वहदत ख़िलाफ़ वारा नामंजूर जा नारा हया। उन मौके ते सिंधी अदबी संगत मलीर जे सेक्रेटरी मुजीब सिंधी चयो त सिंध की तारीख़ी वहदत ऐं जाग्राफ़ी सालिमत ख़िलाफ़ कंहिं बि तजवीज़ या साज़िश खे क़बूल न कयो वेंदो। समूरनि साथियुनि खे जस पेश कयूं था जेको हिन अहिड़े ॿुसट वारे माहौल में ऐं जेको इहो कराची के सिंध खां अलॻि करण वारी जेके साज़िशूं हलनि पियूं उन तहत ही जेको एहतजाजी रैली कई पई वञे। असां अॼु हिन एहतजाजी रैली जे तवसुल सां सिंध दुश्मन क़ुवतुनि खे इहो ॿुधायूं था त सिंध असांजो तारीख़ी वतन आहे, सिंधी ॿोली असांजी क़दीम ॿोली आहे, असांजो 5000 साल पुराणो वतन आहे। असां उनजी तक़सीम कंहिं बि सूरत में असांखे क़ाबिल क़बूल न आहे। जेसीं ताईं सिंध में गैरतमंद सिंधी ज़िंदा आहिनि, पंहिंजी धरती जी दिफ़ा लाइ मैदाननि ते ईंदा, सिफ़े अवल में हूंदा, पंहिंजा सिर कटाईंदा, लेकिन वतन खे तक़सीम करणु न ॾींदा। तव्हां समूरनि दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं जी सिंध। सिंधी अदबी संगत मर्कज़ जे तरफ़ां असांखे हुकुम मिलियो त सिंध जी वहदत ते जेके वार जूं ॻाल्हियूं हलनि पियूं उन जे ख़िलाफ़ सॼी सिंध में सिंधी अदबी संगत जे तरफ़ां एहतजाज कयो वेंदो ऐं सिंध मुंजी अमा जे उनवान तहत जागृता रैलियूं कढियूं वेंदियूं। उन सिलसिले में अॼु असां हिते सिंधी अदबी संगत शाख मलीर जे तरफ़ां जेको आहे त हितां जे मलीर जे सियासी समाजी धुरियुनि सां गॾिजी करे ऐं कलमकारनि सहाफ़ियुनि सां गॾिजी करे हिते ही जागृता रैली कढी आहे जंहिंजो उनवान आहे सिंध मुंजी अमा। असां वाज़े करणु चाहियूं था त सिंध हिकु आहे, हिकु रहंदी ऐं हिन जे सिंध जे ख़िलाफ़ जेकॾहिं को बि अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि सिंध जी वहदत ते हमले वारी ॻाल्हि कंदो या विरहाइण वारी ॻाल्हि कंदो हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी। संगत मर्कज़ तरफ़ां जेका अॼु असांखे हुकुमनामो जारी कयो वियो त असां सिंध जे ख़िलाफ़ जेका साज़िश कई पई वञे, सिंध खे टोड़ण जी जेका साज़िश कई पई वञे ख़िलाफ़ असां जागृता मुहिम हलायूं ऐं असां माण्हुनि जे अंदरि सुजाॻी पैदा कयूं त हीउ जेको असांजो सिंध आहे असांजो तारीख़ी वतन आहे। असां इन तारीख़ी वतन ते पंहिंजे इन धरतीअ माते कॾहिं बि कंहिं बि क़िस्म जो वार बर्दाश्त कोन कंदासीं। चाहियूं था त असांजी सिंध सदियुनि खां हिकु आहे, हिकु हुई ऐं हिकु रहंदी ऐं सिंध जे पुठियां जेका कात कुआड़ा खणी सिंध खे टुकड़नि में तक़सीम करण जी साज़िश करे रहिया आहिनि उहा कंहिं बि सूरत में सिंध जो बच्चो उनखे मंज़ूर न कंदो। ऐं वतन जे लाइ जेकॾहिं सिंध जे वहदत ख़ातिर आउं सम्झां थो त कंहिं गैरतमंद सिंधीअ जो जेकॾहिं रतु वहे थो, जेकॾहिं खून थिए थो तॾहिं बि उहो जेको सो मंज़ूर आहे, पर असांखे सिंध जी तक़सीम कंहिं बि सूरत में मंज़ूर न आहे, हर सूरत में मंज़ूर न आहे। सम्झां थो त हर दौर में जेके बि आमिर आया आहिनि हुननि पंहिंजी मंशा हलाइण जी कोशिशि कई आहे ऐं उन जो पहिरियों जेको टारगेट आहे उहो सिंध आहे ऐं सिंध जी वहदत आहे। माज़ी में बि 1 यूनिट ऐं 1 यूनिट खां पोइ बि हिकु जेको आहे सियासी तंज़ीम खे जेको आहे बली बनाए अॻियां आणे ऐं पोइ जेको मिठो निज़ाम क़ाइमु करण जी कोशिशि कई वई। ऐं सम्झां थो त इहे जेके बि हमला आहिनि उहे सिंध जी वैधानियत ते आहिनि ऐं उहे जेके आहिनि सिंध जा माण्हू पंहिंजी मज़ाहिमत सां उहे रद्द करे चुका आहिनि। हिन वक़्तु बि जेको ताज़ो मामिलो जेको आहे सिंध खे तक़सीम करण जी ॻाल्हि आहे ऐं सम्झां थो को बि गैरतमंद सिंधी इन ॻाल्हि खे क़बूल न कंदो। असां कंहिं बि इंतिज़ामी यूनिट कंहिं बि सूबनि जे हक़ में कोन आहियूं। असीं वाज़े करणु था चाहियूं त जेसीं ताईं सिंध जो बच्चो जेको आहे हिन धरती ते पसाह खणे पियो तेसीं ताईं असीं पंहिंजी वतन जी हिफ़ाज़त कंदासीं। वतन माना सिंध, असीं उन जी हर माज़ ते हर अदबी संगत बहसियत सहाफ़ी पंहिंजे कलम वसीले बि असीं इहा जिदोजहद जारी रखंदासीं त सिंध असांजो हज़ारे सालनि पुराणो मादरे वतन आहे। सिंधी अदबी संगत
मर्कज़ खां जेको असांखे हुकुमनामो जारी थियो आहे उन बाबति अॼु असां सभु जेके सिंधी अदबी संगत शाख मलीर जा जेके बि कारकुन आहिनि, असांजा दोस्त उहिदेदार आहिनि, उन्हनि सभिनी मिली करे इहो अहद कयो आहे त जेकॾहिं सिंध जी विरासत थींदी त सिर कटबा, ऐं जेकॾहिं सिंध सां हथ चुरांद कई वई आहे त उन ते जेको आहे सो अमल न करणु घुरिजे। छो त इन ते अगरि अमल कयो वियो त पोइ हिकु सिंध जो नुक़सानु न आहे बल्कि पूरे पाकिस्तान जो नुक़सानु आहे। छो त सिंध पूरे पाकिस्तान खे पाले थी, ईअं न आहे त को सिंध अकेली थी पलिजे पई। बहरहाल असां एतिरो चवंदासीं जेकॾहिं को सम्झण वारो हूंदो त इन ॻाल्हि मां सम्झी वेंदो ऐं इन ॻाल्हि ते अमल कनि त सभ खां बहितर आहे जीअं सिंध सदा जीए।